सजण ऐं साणीह कंहिं अड़ासीअ विसरे हैफ़ तनी खे होए वतन जिन विसारियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सौराब सूमरो। अॼु खां हिकु नओं सिलसिलो शुरू कयो आहे मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते, जंहिंजो नालो आहे सक्सेस स्टोरीज़ ऑफ सिंधीज़। ओवरसीज़ में जेके परॾेह में ॿाहिरि मुल्कनि में असांजा सिंधी रहनि था, उहे चाहे मर्द हुजनि या औरतूं हुजनि, जेके हिते माशाल्लाह बिज़नेस भी कनि था, जॉब भी कनि था, उन्हनि जूं स्टोरीज़ हूंदियूं। हिन सिलसिले में सभ खां पहिरियां असां शुरूआत कयूं था इम्तियाज़ घुमरो साहब, जेको असांजो तमामु बहितरीनु दोस्त आहे, बैरिस्टर आहे, हिते यूके में 22 सालनि खां हिते रहे पियो। माशाल्लाह बार एट लॉ उन्हनि बि हितां ई कई आहे, पंहिंजी लॉ जी पढ़ाई बि हिननि कई हिते। इम्तियाज़ एंड को सॉलिसिटर्स एंड इमिग्रेशन लॉ स्पेशलिस्ट आहिनि। सो अंदरि हलूं था, उन्हनि सां ऑफिस में कचहरी कयूं था। ऐं हिन प्रोग्राम करण जो मक़सदु ई इहो आहे त जीअं असांजा उहे सिंधी जेके ॿाहिरि मुल्क अचणु चाहिनि था, सेटल थियणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ सलाह मशवरा त उन्हनि खे कीअं अचणु खपे, हिते छा करणु खपे। सो हुन सिलसिले में असां इम्तियाज़ घुमरो साहब सां मुलाक़ात कयूं था ऐं उन्हनि खां इंटरव्यू वठूं था, कुझु ॻाल्हियूं पुछूं था, जीअं असांजे उन नौजवाननि खे उत्साह मिले ॿाहिरि मुल्क अचण जो। छो जो तव्हां ॾिसो था केतिरा ई असांजा टैलेंटेड नौजवान आहिनि, छोकिरा हुजनि या छोकिरियूं, जेके उते वीचारा गवर्नमेंट जी नौकरीअ जे आसिरे में वेठा आहिनि, या का उन्हनि खे जॉब नथी मिले, या को बिज़नेस नथा करे सघनि, त उन्हनि जे लाइ जीअं राह हमवार थिए ऐं ॿाहिरि मुल्कनि में अचनि। उहे बि असांजा सिंधी जेके आहिनि उहे तक़रीबन दुनिया जे हर मुल्क में रहनि पिया, ऐं उन्हनि जूं स्टोरीज़ पुछंदासीं उन्हनि खां त उन्हनि कीअं सक्सेस वरिती, हिते कीअं पहुता, स्ट्रगल जे बारे में उन्हनि खां पुछा कंदासीं। अचो मूं सां गॾु। अस्सलाम वालेकुम। कैसे हाल है? ठीक ठाक। इम्तियाज़ साहब बैठे? जी। अच्छा माशाल्लाह, थैंक यू। बस मिलते जी, अंदरि ऑफिस उन्हनि जी आहे। सो रिसेप्शन ते पहुतासीं। अस्सलाम वालेकुम सर जी। दोस्तों, इम्तियाज़ अहमद घुमरो साहब जी ऑफिस में हिते पहुची चुका आहियूं। पाण सॉलिसिटर आहिनि हिते यूके में। सो साईं, सभ खां पहिरियां त तव्हां इहो ॿुधायो, माशाल्लाह सां 22 सालनि खां तव्हां हिते सेटल्ड आहियो, यानी 2003 में तव्हां हिते आहियो। 2004 फरवरी 2004 फेबरवरी में ई आहियो। माशाल्लाह सां कीअं साईं तव्हांजी इहा जर्नी रही, असांजे हुन ॾिसंदड़नि खे इहो ॿुधायो, जेके ख़ासि करे नौजवान लॉ जे तरफ़ अचनि पिया या को ॿियो पढ़ाई कनि पिया, त उहे कीअं कहिड़े तरीक़े सां हिते यूके अचनि। तव्हां कीअं आयो, त पंहिंजी थोरी जर्नी जे बारे में ॿुधायो। सभ खां पहिरियां सौराब, थैंक यू सो मच, तव्हां असां वटि आयो ऐं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे तव्हांखे जो असां साम्हूं था ॾिसूं, मतिलबु ज़िंदा हालत में ज़िंदा हालत जर्नी जी जेका ॻाल्हि आहे, मां कैडेट कॉलेज पिटारो मां 1998 मां इंटरमीडिएट कयो। उनखां पोइ मुंहिंजो बाबा साईं जेको आहे उहो इंट्रस्टेड हुयो त तव्हां इंजीनियरिंग कयो, जॾहिं त मूंखे बिल्कुलु बि इंजीनियरिंग में इंट्रस्ट न हुयो। मुंहिंजो पुटु इंजीनियर ते जीअं हुते थींदो आहे त डॉक्टर या इंजीनियर, असां वटि त यार ॿार पैदा थींदो आहे, उन महिल चवंदा आहिनि डॉक्टर पैदा थी। बिल्कुलु ईअं। सो बाबा साईं जे चवण ते असां टेस्ट ॾिनो इंजीनियरिंग जो, दाऊद कॉलेज में इलेक्ट्रॉनिक्स में इंजीनियरिंग में सिलेक्ट थी वियासीं। पर छो त इंट्रस्ट हुयो कोन, पोइ मां पंहिंजे बाबा खे बि ॿुधायो, ॿारनि खे बि ॿुधायो त अरे इंजीनियरिंग त मूंखे कोन थी वणे, लॉ में इंट्रस्टेड हुयासीं। पोइ हमदर्द लॉ कॉलेज में मां एडमिशन वरितो, पर मीन वाइल मां वरी अप्लाई कयो यूके, लंडन में अप्लाई कयो LLB जे लाइ। पोइ LLB करणु आयासीं लंडन में। LLB खां पोइ वरी मास्टर जी जेका डिग्री आहे उहा वरी मां हिते स्कॉटलैंड में करणु आयुमि 2007 में। अच्छा, यानी लॉ में मास्टर जेका LLM थींदी आहे। हा 2007 में हिते आयासीं। उनखां पोइ ख़बर पई त स्कॉटिश लॉ जेको आहे कंप्लीटली डिफरेंट आहे, इंग्लिश लॉ हिते न हलंदो आहे। जेकॾहिं तव्हांखे हिते सॉलिसिटर थियणो आहे या एडवोकेट थियणो आहे या बैरिस्टर बि थियणो आहे, त तव्हांखे स्कॉटिश लॉ में पहिरियां LLB करणी पवंदी। पोइ मां अगेन स्कॉटिश लॉ में LLB कई 4 साल जी। अच्छा। उनखां पोइ हिकिड़ो डिप्लोमा हूंदो आहे मैंडेटरी, उहो कयोसीं। वरी ट्रेनिंग कॉन्ट्रैक्ट हूंदो आहे 2 साल जो, उहो कयोसीं। 3 साल जो एक्सपीरियंस खपंदा। त जर्नी इलाही वधी आहे। हाणे इन पूरे जर्नी में तव्हांखे लॻंदो त वॾा ऑफिस ने वॾे सुकून सां वेठा आहियूं, सेटल्ड आहियूं, पर हिन जे पोयां हिकिड़ो बैकग्राउंड आहे, तमामु घणो बैकग्राउंड आहे। इनिशली हार्ड वर्किंग कई, ॾाढी हार्डशिप्स ॾिठियूं, स्पेशली लंडन में 3-3 4-4 जॉब्स कयूं हुन टाइम ते। माना हिकु ई जॉब छॾे वरी माना फुल टाइम पढ़ाई जे दौरान ई पढ़ाई जी। त असांजो माण्हू जेको बि अचे थो न पाकिस्तान मां, कोई बिलियनियरनि जी औलाद त ईंदी न आहे, हिते अचे थो मिडिल क्लास वारो। हाणे जेके पेरेंट्स या मालिक छिके बि जेको आहे सो स्टडी जो ॾियनि था, त भई ठीकु आहे, स्टडी जो फीस असां ॾियूं था, बाक़ी तव्हां वञी कमाइजो। उन दौर में ईज़ी हूंदो, उन दौर में काई एॾियूं सख़्तियूं न हूंदियूं। काफ़ी महिनत कईसीं,
जेको आहे सो स्टडी कंप्लीट कई, पर स्ट्रगल काफ़ी अरसो रही। माना जेको आहे सो पैसो कमाइण हिते ॾाढो ॾुखियो आहे। बिल्कुलु माण्हुनि खे लॻंदो आहे यूके हलिया वेंदासीं बसि को मसइलो न आहे, करोड़पति थी वेंदासीं, पर महिनत ॾाढी आहे। माना हिकिड़ी शइ यादि रखो, हिन मुल्क जे अंदरि जेको माण्हू हार्ड वर्कर न आहे न, उहो लूज़र आहे, उहो ज़ीरो आहे, उहो हिते कुझु बि न। ॿियो जेके शॉर्टकट्स हूंदा आहिनि माण्हुनि खे हिते ईंदा आहिनि स्टूडेंट्स काफ़ी, असां जल्दी में जेको आहे करोड़पति थी वञूं, पोइ शॉर्टकट्स हणंदा, पढ़ाई न कंदा, अॻिते पुठिते कमाईंदा, हितां असां एतिरो कमायूं था, पढ़ाई में छा आहे, त इन में पोइ वरी प्रॉब्लम में था अचनि इलाही। माना तालीम ज़रूरी आहे। तइलीम माना मुंहिंजी पहिरीं एडवाइस त इहा आहे त जेको बि माण्हू यूके तइलीम जे लाइ अचे, पहिरियों पंहिंजी स्टडी पूरी करे, कहिड़े हाल में बि पूरी करे, भली उहो पार्ट टाइम जॉब बि करे, पार्ट टाइम जॉब करे, बिल्कुलु जॉब करे, ऐं पार्ट टाइम जॉब अलाउ बि आहे, ख़र्च कढण जे लाइ छुटियूं हूंदियूं आहिनि, फुल टाइम छुटियुनि में कमु करे सघो था। बिल्कुलु बिल्कुलु जेको करनि, पर मक़सदु जेको गोल आहे, जेको मक़सदु आहे, उहो इहो हुजणु खपे त मुंहिंजी जेका पढ़ाई आहे उहा मूंखे पूरी करणी आहे। अच्छा, माना अप्लाई बि जेको करे वीज़ा जे लाइ, त उहो स्कॉलरशिप वग़ैरह लाइ या कंहिं यूनिवर्सिटी जे लाइ हिते वीज़ा जे लाइ? अच्छा, हाणे इहो आहे त जेको बि माण्हू हुतां वेही करे अप्लाई कंदो आहे न, हर यूनिवर्सिटी जो हिकिड़ो सेटअप हूंदो आहे, पंहिंजो हिकिड़ी पॉलिसी हूंदी आहे। कुझु यूनिवर्सिटीज़ तव्हांखे स्कॉलरशिप ॾींदियूं आहिनि, कुझु यूनिवर्सिटीज़ न ॾींदियूं आहिनि। उहो बि डिपेंड थो करे त तव्हांजी प्रीवियस एजुकेशन कहिड़ी आहे। भली एजुकेशन आहे, सुठा नंबर्स आहिनि, प्रीवियसली एजुकेशन जेकॾहिं तव्हांजी बहितरीनु आहे त उनजी बेस ते स्कॉलरशिप बि मिली वेंदी आहे। ऐं स्कॉलरशिप्स बि डिफरेंट क़िस्मनि जूं आहिनि, इहो न आहे त हिकिड़ी मां कई मुख़्तलिफ़ नाला आहिनि उन्हनि जा। कई स्कॉलरशिप अहिड़ियूं आहिनि जेकी कंप्लीटली स्टडी बि ॾींदियूं तव्हांखे, माना ख़तमु कंदियूं, का फीस न वठंदियूं, स्टे बि ॾींदियूं, सम्झो। उनजो पंहिंजो हिकिड़ो क्राइटेरिया आहे, सम्झो, पर उहो उन ते बि तव्हां अची सघो था। ऐं कुझु ईअं हूंदा त यूनिवर्सिटीज़ जी पंहिंजी इंटरनल पॉलिसी हूंदी आहे त ठीकु आहे, 15,000 फीस आहे, 5,000 तव्हांखे स्कॉलरशिप में कटिया हूंदा, बाक़ी 10,000 ॾियो। अहिड़े हिसाब सां जेको आहे सो अची सघनि था स्टूडेंट। पर मुंहिंजो अगेन इहो ई आहे चवणु त जेको बि स्टूडेंट अचे हिते पढ़ाई जे लाइ, असां बिल्कुलु उनजी हेल्प कंदासीं। माना मुंहिंजो मक़सदु इहो हूंदो हो त जेको बि असांजो सिंधी स्टूडेंट या बल्कि कोई बि स्टूडेंट अचे, उनखे असां बिल्कुलु सही रोड मैप ॾींदासीं त बाबा हीअ स्टडी तव्हां पूरी कयो, उनखां पोइ तव्हांजी वर्क परमिट आहे, उहो वर्क परमिट वठो, उनखां पोइ बाक़ी सिलसिला जेके बि आहिनि उहो असां भरपूर उनजी मदद कंदासीं, सम्झो। पर इहो न आहे त कोई शॉर्टकट आहे त मां कोई शॉर्टकट हणी ऐं स्टडी छॾे, ऐं कंहिं बि जंहिं बि माण्हू अॼु ताईं शॉर्टकट आहियूं आहे उहो कॾहिं बि कामयाबु न आहे। स्टडी कंप्लीट करणी पवंदी, स्टडी छॾींदव तव्हां काफ़ी लीगल मसइला ईंदा, वीज़ो तव्हांजो कैंसिल थी वेंदो, जॉब किथे तव्हांखे मिलंदी कोन, ओवर स्टेट थी वेंदव, तव्हांखे वीज़ो न हूंदो, तव्हांखे पुलिस पकड़ींदी, तव्हांखे डिटेन कंदी। त इन्हनि मसइलनि खां बचण जे लाइ बहितर इहो ई आहे त स्टडी पंहिंजी तव्हां पूरी कयो, महिनत कयो, हार्ड वर्क थियो। स्टडी पूरी थियण खां पोइ ॿ साल जो वर्क परमिट ॾींदी आहे, गवर्नमेंट ॾींदी आहे। जंहिं बि स्टडी पूरी कई हुनखे 2 साल जो वर्क परमिट मिलंदो, ऐं उन 2 सालनि जे अंदरि तव्हां पंहिंजी का जॉब अरेंज करे वेंदा ऐं वर्क परमिट थी वेंदो आहे। पर स्टडी पूरी करणु लाज़मी। अच्छा, नौजवान जेके आहिनि सिंधी असांजा ख़ासि करे, उहे इंटर करण खां पोइ हेॾे अप्लाई कनि यूनिवर्सिटी जे लाइ? अगेन इहो डिपेंड थो करे, इंटर करण खां पोइ बि अची सघनि था, ऐं जेको आहे सो पंहिंजी अंडर ग्रेजुएशन डिग्री पूरी करे पोइ बि अची सघनि था। BA या MA करे बि अची सघनि। BA या MA करे, मक़सदु अंडर ग्रेजुएशन 3-4 साल जी थींदी आहे, 12 खां पोइ उहा पूरी करे ईंदा त हिकिड़े साल जे लाइ मास्टर्स जे लाइ ईंदा, मास्टर्स डिग्री करणु ईंदा। ऐं जेकॾहिं इंटर खां पोइ ईंदा त 3 या 4 साल जी डिग्री करणी पवंदी उन्हनि खे, अंडर ग्रेजुएशन जी उहा पूरी थींदी त पोइ मास्टर्स थींदी। ऐं मां सजेस्ट हमेशह इहो कंदा, डिपेंड थो करे फाइनेंशियली छा पोज़ीशन आहे, हर माण्हू जा हालात हूंदा आहिनि। बिल्कुलु, हिकिड़ो माण्हू अफोर्ड करे सघे थो त ठीकु आहे, 3-4 साल जी स्टडी मां करे सघां थो, फाइनेंशियली मां वेल ऑफ आहे त 100 दफ़ा अचनि ऐं अंडर ग्रेजुएशन ते अचनि, 3-4 साल पढ़नि, पोइ मास्टर्स करनि। इहो अगेन इहो सॼो डिपेंड थो करे, पर मां पर्सनली सजेस्ट इहो कंदो आहियां त जेको माण्हू मिडिल क्लास फैमिली जो आहे, जंहिंखे एतिरो पैसो न आहे, उहो पंहिंजी अंडर ग्रेजुएशन पाकिस्तान में पूरी करे, उनखां पोइ मास्टर्स जे लाइ अचे हिते। हिकिड़े साल जी मास्टर्स हूंदी आहे, उहा डिग्री कंदो, हिकिड़ो साल ख़बर बि न पवंदी आहे, पूरी थी वेंदी, डिग्री मिलंदी, उनखां पोइ वरी 2 साल जो वर्क परमिट बि मिलंदो हुनखे। सो ईअं आहे, 12 खां पोइ बि अची सघो था, ऐं अंडर ग्रेजुएशन करे पंहिंजी डिग्री मास्टर जे लाइ बि अची सघो था। माशाल्लाह, ॾाढो सुठो। अच्छा, हिन वक़्तु ताईं तव्हां माशाल्लाह केतिरा सिंधी नौजवान हिते सेटल? ॾिसो, मुंहिंजो जेको कमु आहे, मां आहियां इमिग्रेशन सॉलिसिटर। इमिग्रेशन जो न सिर्फ़ु ॿाहिरि जो कमु, बल्कि UK जे अंदरि तव्हांजा माण्हू डिटेंशन सेंटर में डिटेन थी वेंदा आहिनि, उन्हनि खे ॿाहिरि कढाइणु, बेल ते उन्हनि जा केसिस विढ़णु, असाइलम केसिस कंदा आहिनि हिते अची माण्हू जेके जिन सां प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, उन्हनि जा असाइलम केसिस असां होम ऑफिस में विझी, जे न मिलंदा आहिनि त कोर्ट जे थ्रू असां केस फाइट करे वठंदा आहियूं।
त इंटरनली यूके जे अंदरि बि ठीकु ठाक कमु आहे असांजो, अपीलूं, जुडिशल रिव्यू, कोर्ट जो काफ़ी माना इमिग्रेशन जो वर्क आहे। उन खां पोइ ॿाहिरि जो कमु, ॿाहिरि में कई माण्हू माना मूंखां रफली ॿुधाए सघां थो त 300-400 फैमिलीज़ ताईं असां हिते घुराया आहिनि। जेको आहे सो पर उहे वर्क परमिट ते, वर्क परमिट ऐं स्टडी में फ़र्क़ु इहो आहे त जॾहिं तव्हां वर्क परमिट ईंदा त डायरेक्टली जॉब करणु ईंदा, तव्हांजी वेज शुरू थी वेंदी आहे, पघार मिलणु शुरू थी वेंदी आहे हर मंथ घर। स्टडी वारो थोरी स्ट्रगल कंदो आहे, हार्ड वर्किंग कंदो, उहा स्टेज थोरे अरसे खां पोइ मिलंदी, पोइ डिपेंड थो करे। उहा ओवरऑल त असां 1000 खां मथे माण्हू घुराया आहिनि, पर उहे सभु कैटेगरीज़, उनमें विज़िट वीज़ो आहे, उनजे अंदरि स्टूडेंट वीज़ो आहे, उनजे अंदरि वर्क परमिट आहे, बिज़नेस वीज़ाज़ आहिनि, काफ़ी इन ओवरऑल 1000+ थियल आहिनि, सम्झो। पर जेकॾहिं स्पेशली वर्क परमिट चवंदा त उहे 300+। स्टूडेंट काफ़ी घुराया आहिनि स्टूडेंट वीज़े ते। मां काफ़ी हेल्प कंदो आहियां, मक़सदु कई दफ़ा स्टूडेंट असांजा सिंधी वीचारा, उनखे एतिरी अवेयरनेस न आहे जेतिरी आम माण्हू खे, ॿिए माण्हू खे आहे ॿियनि एरियाज़ मां। उन्हनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त भई मूंखे एडमिशन कीअं वठिजे ऐं प्रोसेस छा आहे, या कहिड़ी यूनिवर्सिटी आहे जंहिंजी स्कॉलरशिप जेको आहे सो जेकी ॾींदा, जेकी न ॾींदा, त उनखे काफ़ी हेल्प आउट कंदा आहियूं। असांजो नंबर बि आहे, ईमेल बि आहे, जेकॾहिं कंहिं बि सिंधी भाउ खे का परेशानी आहे या का मदद खपे थी त वी आर ऑलवेज अवेलेबल ऑल ओवर यूके या सिर्फ़ु स्कॉटलैंड में। असांखे स्टडी जे लाइ त तक़रीबन सम्झो त यूके आहे, आयरलैंड आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, कैनेडा आहे, इहे सभु कंट्रीज़ स्टडी जे लाइ। बाक़ी जेकॾहिं बाक़ी इमिग्रेशन आहे उहा टोटल यूके जे अंदरि। अच्छा, केतिरा ई नौजवान असांजा जेके आहिनि उहे फुरिजी बि वञनि था मुख़्तलिफ़ एजेंटनि जे हथां, उहो उन्हनि खे मुख़्तलिफ़ ख़्वाब ॾेखारनि था त तव्हांखे वर्क वीज़ा ॾींदासीं, एतिरा पैसा ॾियो, टिकट बि आहे, पोइ उहे हिते अची पोइ फासी था वञनि, चवंदा यार असां माना फुरिजी वियासीं कंहिं एजेंट जे हथां थ्रू। त छा नौजवाननि खे डायरेक्ट पाण ई अप्लाई कनि ऑनलाइन? अच्छा, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे सौरभ, हीअ जेको तव्हां ॻाल्हि कई न फुरिजी था वञनि, रुॻिजी था वञनि, उहो असल में माण्हुनि में अवेयरनेस न आहे। लास्ट टाइम मां पाकिस्तान में वियो हुउमि, हुते हिकिड़ो टीवी ते इंटरव्यू थियो, उनमें बि मां इहो ई ॿुधायो त बाबा पढ़ियल लिखियल तव्हां माण्हू आहियो, तव्हां कंहिंजे एजेंट जे वर छो था चढ़ो? माना हर शइ अॼुकल्ह ऑनलाइन आहे यार, हर शइ सिधी आहे। जेको माण्हू क्वालिफाइड आहे, जंहिंजो कमु, हाणे ईअं सम्झो त हिकिड़ो डॉक्टर आहे, मां डॉक्टर नथो थी सघां, मां सुभाणे दवाऊं ॾियणु शुरू कयां तुंहिंजी हीअ बीमारी आहे, एक्सपर्ट माण्हू जेको हूंदो न उहो ई तव्हांजी मदद करे सघे थो। त मां हमेशह इहो एडवाइज़ कंदो आहियां, हिकु त तव्हां पढ़ियल लिखियल आहियो, डायरेक्ट यूनिवर्सिटी सां बि कनेक्शन थी सघे थो, देयर इज़ नो इशू एट ऑल। ऑनलाइन वञो, उनजी वेबसाइट ते वञो, डायरेक्ट एप्लीकेशन फिल कयो, तव्हां कम्युनिकेट कंदा। पर उनजे बावजूदि बि कोई प्रॉब्लम आहे त कोई एक्सपर्ट जे थ्रू तव्हां, जेको सुठो लॉयर आहे, बैरिस्टर आहे, सॉलिसिटर आहे, जेको यूके जे अंदरि कमु थो करे, उन सां सलाह। हाणे तव्हांखे मां हिकिड़ो नंढो मिसाल थो ॾियां, यूके जी इमिग्रेशन जे अंदरि कोई वीज़ाज़ जेके आहिनि उहो 40 खां बि मथे कैटेगरीज़ आहिनि, ऐं हर कैटेगरी जो अलॻि लॉ रूल्स आहिनि। उन खां पोइ नेशनलिटी लॉ आहे, त माण्हू नेशनलिटी कीअं वठंदा। हाणे मां तव्हांखे सिर्फ़ु नेशनलिटी लॉ थो ॿुधायां, 5 खां 7 साल नेशनलिटी लॉ करण जे बावजूदि बि माण्हू कंफ्यूज़ हूंदो आहे त हिनजी थींदी न थींदी। माना रूल्स जो तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ी नेशनलिटी, हिन खां पोइ 40+ कैटेगरीज़, सिर्फ़ु यूके जी इमिग्रेशन जी ॻाल्हि थो कयां। इहे जेके एजेंट आहिनि पूरी दुनिया जी इमिग्रेशन कंदा आहिनि, माना तव्हांजी ऑस्ट्रेलिया, कैनेडा, यूके, हर मुल्क लिखियो पियो हूंदो, ईंदो कुझु बि न आहे। उहे छा कंदा आहिनि, पैसा लुटींदा आहिनि, पैसा वठी माण्हुनि खे। एक्चुअल छा आहे त पाकिस्तान जे अंदरि स्पेशली सिंध वारे एरिया में माण्हू डेस्परेट आहिनि, परेशान लॻा पिया, हितां निकिरूं पंहिंजो कोई फ्यूचर ठाहियूं। हाणे हुन डेस्परेशन में उन्हनि खे मौक़ो थो मिली वञे ऐं उहे पैसा ॾेई पंहिंजो पाण खे फुराइनि था। ऐं तव्हां हैरान थींदा, हिकिड़ो मुंहिंजो सुञाणण वारो आहे, उहो कंहिंखे 2-3 लख ॾेई आहे त जेको आहे सो मुंहिंजी न एडमिशन कराए, कराची जे अंदरि कोई एजेंट हुयो, ऐं उन वरी पोइ मूंसां राब्तो कयो कंहिं दोस्त जे थ्रू। मां चयो 3-4 लख तूं छा जा ॾेई आयो? चयो हू माई थी चए त मां तुंहिंजी एडमिशन कराईंदमि। छाजी एडमिशन, कहिड़े मुल्क जी? चयो हुनजो मुल्क मां पाण सिलेक्ट कंदमि। मुल्क बि पाण उहो सिलेक्ट, हिनखे इहा ख़बर न आहे त मुल्क बि कहिड़ो आहे। असल में छा आहे त कोई बि माण्हू न आहे चाहींदो त मां पंहिंजो पाण खां बुरो कयां, हर माण्हू चाहींदो मां पंहिंजो फ्यूचर को ब्राइट कयां, ॿाहिरि निकिरां, भले जे चकर में हूंदो आहे न। पर हाणे भले जे चकर में वरी पोइ लुटिजी था वञनि। पढ़ियल लिखियल जेको बि शागिर्द आहे, उनखे का परेशानी आहे, पोइ सिलसिलो आहे, असांजा ईमेल्स आहिनि, असांजा नंबर्स आहिनि, राब्तो करनि, फ्री में हेल्प मिलंदी उन्हनि खे। नाज़रीन जेके दोस्त ॾिसनि था असांजा, उन्हनि जे लाइ तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई इम्तियाज़ अहमद घुमरो साहिबु। तव्हां पाण पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां जीअं शाह लतीफ़ फरमायो आहे त सॼण ऐं साणी कंहिं अणासीअ विसिरे, हैफ़ तनी खे होए वतन जिन विसारियो।
सो तव्हांखे वतन ते यादि ईंदो हूंदो पंहिंजो ॾाढो साईं, यादि कीअं पैदाइश असांजा तव्हांजी roots सिंध में हिते। आहे। बिल्कुलु सिंध जे कहिड़े शहर सां तालुक़ु तव्हांजो? असां एक्चुअली आया आहियूं खोड़ा ऐं गबड़, तव्हां ॿुधो गबड़, खैरपुर खोड़ा। डिस्ट्रिक्ट जो, जी, जी। ऐं खोड़ा खां बि अॻिते असांजो ॻोठु आहे साइदी जे नाले सां। अच्छा। हा, पर एक्चुअली रहिया खोड़ा में, ऐं खोड़ा प्राइमरी में। एजुकेशन उतां वरिती जी, आहे। असां उते आया हुआसीं हिकु दफ़ो, साईं मखदूम मंसूर हाशमी साहब, हुतां जा असांजो पुराणो दोस्त आहे, मौज़ूद हा, शख़्सियत आहिनि। हिकु दफ़ो उन्हनि गर्मियुनि में खट कचहरी कराई हुई, हा, हा, वरी मच कचहरी थींदी आहे मच सियारे कचहरी, में, हा। सियारे में बि कराई हुई हिकिड़ी वॾी मच कचहरी, हा, वरी हा। पोइ गर्मियुनि में खट कचहरी कराई हुयूं। हा, असांजो बि उहो मोहसिन आहे खोड़ा, असां बि आया आहियूं ॿ टे दफ़ा। हा। तो उन खां बि अॻिते बि तव्हांजो ॻोठु आहे ऐं उन खां कोई हार्डली कोई 15-20 मिंट जी ड्राइव आहे। अच्छा, एक्चुअल ॻोठु उहो आहे असांजो। प्राइमरी तालीम बि उते ई हासिल प्राइमरी ताईं खोड़ा मां कई, खोड़ा मां, हा। पोइ वरी हाई स्कूल? पोइ हाई स्कूल मां कैडेट कॉलेज पिटारो हलियो पिटारो हुयुमि, उते 6 साल पढ़ियासीं कैडेट कॉलेज पिटारो मां। पिटारो खां पोइ हिते तव्हां अची वियो? पिटारो खां पोइ कराची में दाऊद कुझु में। अर्सो हुयासीं। दाऊद इंजीनियरिंग कॉलेज में घणो अर्सो गुज़ारियो? 2 साल खनि गुज़ारिया। 2 साल। हा, इंजीनियरिंग सम्झ में न आयो, जीअं 3 इडियट्स में सम्झ में अचे बि, पर एक्चुअली असांजी उहा फील्ड न, हिकिड़ो हूंदो आहे न त मंतक हूंदी आहे, हा। इंसान जी केमिस्ट्री मिलंदी आहे त भाई ई वारो मुंहिंजे कम जी शइ आहे, हा, उहो माइंड में मज़ो कोन पियो अचे, सची ॻाल्हि जीअं 3 इडियट्स में ॾेखारियो आहे न आमिर खान वारनि, आहे। तो इंजीनियरिंग कॉलेज हूंदी आहे, हुन में हुनखे जेको आहे फोटोग्राफी जो शौक़ु हा, हुओ, हा, हा। पीउ हुनखे चवंदा न तोखे इंजीनियर थियणो। ऐं इहा सौरभ हिकिड़ी सीरियस नोट ते ॻाल्हि त तव्हांखे कयां, जेको ॿार आहे न, हर इंसान में अलाह हिकिड़ा बिल्ट इन स्किल्स ॾिना आहिनि। बिल्कुलु। तव्हांखे अॼु जेकॾहिं मां चवां त भाउ तव्हां जेको आहे हीउ कमु कयो, पर तव्हांखे ख़बर आहे, अंदरों ई ख़बर आहे त मूं में कहिड़ा स्किल्स आहिनि। एक्टिंग भली करे सघो था, मक़सदु तव्हांजा जेके स्किल्स हूंदो, तव्हांखे ख़बर आहे त मां बहितरीनु कमु कहिड़ी फील्ड में करे सघां थो। सही सही। ऐं असांजी छा हूंदो पुराणे दौर में, त चलो ठीकु आहे, हिन वक़्तु हर शइ क्लियर आहे, ॿार ते कॾहिं बि कोई प्रेशर न विझणु खपे, उनजी फील्ड उहो पाण दौर बि न आहे, ॿियो उहो वरी अॻिते कुझु करे बि कोन थो। मूंखे बि ईअं थियो, मूंसां बि ईअं ई थियो। हाणे मूंखे एक्टिंग जो शौक़ु हुयो, स्टेज ड्रामा करण जो ऐं टीवी ते कमु करण जो। मुंहिंजे वालिदेन मूंखे ज़ोरीअ बिजलीअ कम ते बीहारे छॾियो। अच्छा। पोइ रोज़ उस्तादनि जा चंबा खाईंदुमि, करे करंट लॻंदा हुया, यानी मूंखे सम्झ में ई न ईंदी हुआ। पोइ मूंखे दोस्त आहे हबीब मंगरियो सखर में, उहो मूंखे चवंदो तुंहिंजी हीअ जॻह न आहे, तूं वञ टीवीअ ते वञ। आख़िर जॾहिं पहिरियों चैनल आयो KTN, त हुन मूंखे किरायो ॾेई करे ऐं कराची मोकिलियो, त वञ तूं, हिते कुझु न थींदो तुंहिंजो, सखर खां निकिर, तुंहिंजे लाइ चैनल खुलिया आहिनि इहो, सो उते वञ, उते अची पोइ क़िस्मत आज़माईसीं। ज़ाहिर आहे जेको माण्हू जंहिं तरफ़ रुझान हुजे ॿार जो, हुनखे उन तरफ़ रुझान। पर इहा हिकिड़ी अलाह जी ॻाल्हि आहे, हर ॿार जॾहिं ॼमंदो आहे, वॾो थींदो आहे, का न का अहिड़ी स्किल हूंदी आहे जेका बिल्ट न हूंदी आहे। सही। तव्हांखे ख़बर हूंदी आहे हिन फील्ड में मां कमु भलो करे सघां थो, हिन में मां वीक आहियां, उहा ख़बर हूंदी आहे माण्हू खे। पर असांजे प्रेशर हूंदो आहे पेरेंट्स जो, हाणे त कोन्हे, पर प्रीवियसली हूंदो त भाई तोखे डॉक्टर थियणो आहे या इंजीनियर थियणो आहे, डॉक्टर इंजीनियर डॉक्टर, इहो अरसो हलियो आहे। ऐं स्कूल जे दौर में इहो बि चवंदा आहिनि त पहिरियों नंबर अचणो आहे तोखे, पहिरीं नंबर रेस लॻल आहे गधनि जी घोड़नि जी, या मतिलबु त पहिरियों नंबर फर्स्ट अचणो आहे तोखे, छा बि थी पियो। अरे भाई जेकॾहिं रटा हणी करे फर्स्ट अची बि वियो माण्हू त कहिड़ो फ़ाइदो, क़ाबिलियत माण्हू पैदा करे त कामयाबी। ऐं तव्हां ग्रो कंदा हो, जेका फील्ड तव्हांजे मंतक वारी आहे, जेका जंहिंमें तव्हांजा स्किल्स आहिनि, उन में तव्हां ग्रो कंदव, डे बाय डे मथे वेंदव, हेठि न ईंदव। ऐं जंहिंखे तव्हां जंहिंजी फील्ड न आहे उन में तव्हां मोकिलींदा न, उहो ग्रो न आहे कंदो कॾहिं, दिलि सां कमु बि न कंदो, छो त उहो कमु अचे। हाणे तव्हां मिसाल ॾिसो न, असां मूवी ॾिसणु वेंदा आहियूं, 3-4 कलाक जी, 2 कलाक जी, 3 कलाक जी मूवी हूंदी आहे, पूरी थींदी आहे ख़बर ई न पवंदी आहे, छो त इंट्रस्ट हूंदो आहे असांजो। ऐं एॾे इंट्रस्ट सां ॾिसंदा आहियूं, 5 कलाक बि हुजे गुज़री वेंदी, मज़ो अची वेंदो। त जॾहिं तव्हांखे फील्ड पंहिंजे लाइफ में इंट्रस्ट वारी मिलंदी त ईअं ई कमु कंदो तव्हां। ऐं उल्टी फील्ड में कमु न थींदो, नाकामी थींदियूं, पोइ वरी ख़बर अथव असांजी सोसाइटी में न कुझु न कयो, हीअ थी वियो, हू थी वियो, आधार ॻाल्हियूं हूंदियूं। त बहितर इहो, मतिलबु मां हमेशह इहो चवंदो आहियां त जंहिं ॿार में जेको स्किल आहे, जेको हुनजो फील्ड आहे, हुनखे उहा फील्ड ई करणु ॾियो, बजाए हिन जे उहा ख़तमु कराए कंहिं ॿिए पासे तव्हां। अच्छा, माशाल्लाह साईं। शादी बि तव्हां हिते ई कई? यूके? शादी यूके में कई साईं। कहिड़े साल में तक़रीबन? मां कई आहे शादी 2011 में। 2011 में पसंदि जी शादी कयो पंहिंजी? पसंदि जी शादी, बिल्कुलु पंहिंजी पसंदि जी शादी। हिते उहा असांजी भाभी जेका आहे यूके जी बॉर्न आहे। अच्छा, हितां जी बॉर्न आहे, पर गोरी न आहे, तव्हां इहो परेशान न थिजो। आहे पाकिस्तान जी? पाकिस्तान ओरिजिन। माशाल्लाह, इहो ॾाढो सुठो। अच्छा, ॿार माशाल्लाह घणा? मूंखे 3 पुट आहिनि। 3 पुट आहिनि, माशाल्लाह। उहे बि हिते ज़ाहिर आहे बाय बर्थ हितां जा, बाय बर्थ, नेशनलिटी थी उन्हनि जी? नेशनलिटी थी। ॾाढो सुठो। उन्हनि में तव्हां ॾिठो आहे कंहिं तरफ़ रुझान आहे? मुंहिंजो जेको वॾो पुटु आहे उहो आहे 12 साल जो, सम्झो। बाक़ी त हिकिड़ो 9 जो आहे, हिकिड़ो 6 साल जो आहे। पर उनखे मां ॾिसंदो आहियां, उनजो रुझान IT, गेमिंग, कोडिंग, ऐं मां ॾिसंदो दौर उहो आहे, पर उहो एॾो इंट्रस्टेड आहे, माना अहिड़ियूं शयूं कंदो आहे, कई दफ़ा तव्हां पाण परेशान थी वेंदो, यार हीअ त मूंखे बि न आहे ख़बर, कोडिंग करणु, शयूं करणु। उनजो इंट्रस्ट IT फील्ड में आहे।
अच्छा। ऐं मुंहिंजी लॉ फर्म्स आहिनि, मां हिते चई करे सघां थो दादा तूं लॉ कर थियणो आहे, अचे पंहिंजी बैरिस्टर थियणो ऑफिस आहे। संभालजांइ, हा हा ईअं बिल्कुलु बि न हुजणु ईअं न खपे। उनजी जेका फील्ड आहे जंहिंमें इंट्रस्ट आहे, मां कई दफ़ा वेंदा आहियूं घर मां चवंदो थी मां अनिल तूं जेको आहे सो मुंहिंजो ऑफिस संभालींदे अचे, बाबा जो ऑफिस चवंदो न मूंखे IT करणी आहे। त ऐं हक़ीक़त इहा आहे, त बिल्कुलु। करणो उहा खपे जेका फील्ड ॿार जो इंट्रस्ट हुजे जंहिंमें। सही सही, माशाल्लाह, ॾाढो सुठो। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं इम्तियाज़ अहमद घुमरो साहिबु, जेके बैरिस्टर आहिनि, हिते सॉलिसिटर आहिनि UK में, ऐं ज़रूरु हिननि ॻाल्हियुनि मां तव्हां उत्साह वरितो हूंदो, कुझु पिरायो हूंदो, ऐं इहे ॻाल्हियूं यादि रखिजो। इहो असांजो जेको इंटरव्यू आहे इहो वरी वरी बि ॿुधिजो, कॾहिं बि कंहिं अहिड़े एजेंट जे वर न चढ़ी वञो जेको तव्हांखे फुरे वञे। जॾहिं बि कोई मसइलो थिए, तव्हां जेकॾहिं पढ़ियल लिखियल न बि आहियो, तव्हांखे अवेयरनेस न आहे, त कंहिं सुठे सॉलिसिटर खां जेको हिते रिहाइश पज़ीर आहे, जंहिंखे तुंहिंजे लॉज़ जी, तुंहिंजे कानूननि जी ख़बर आहे, उहो तव्हांखे सही माना में गाइड करे सघे थो। स्क्रीन ते साईं जो नंबर बि अचे पियो, वेबसाइट बि अचे पई, हिननि सां राब्तो करे सघो था तव्हां। सो ईंदड़ ॿिए प्रोग्राम ताईं, सक्सेस स्टोरीज़ ऑफ सिंधीज़ जे ॿिए एपिसोड ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।